गुपचाणी में जीमल शाख जे पुछड़ी जे आबादगारनि पाणी जी खुट ख़िलाफ़ 6 ॾींहं बि एहतजाज जारी आहे। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है मसूद जंगेजो। जी मसूद, जीमल शाख के पुछड़े में पानी की मुसलसल खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज बनल आहिनि, जेके 6 ॾींहं लगातार प्रेस क्लब गुपचाणी के अॻियां ॿारनि बच्चनि कोड़नि बकनि समेत मुसलसल एहतजाज कर रहा आहिनि, पर हिन वक्त को भी तदारुक न थी सघियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ आबादगार एहतजाज को अचो तो वधीक अॻवान सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असो जीमल जो मसलो आ, पानी जो मसलो आ। 6 ॾींहं अॼु को भी इरिगेशन जो ऑफिसर कोन आयो आ। असां पाकिस्तान में रहूं था, असां पाकिस्तानी आहियूं, असांजो बुनियादी हक़ आहे पानी, ऐं जेकॾहिं पानी असांखे निमरियो वियो असां रोडनि ते भी पाण खे फायूं ॾींदासीं। पीअण जो पाणी खपे, माण्हू मरण जो हो भी पाणी न अथई, असां मजबूर आहियूं, असांजे पाणी मथे जो भी पाणी न अथई, हर ॻाल्हि न अथई, असांखे पाणी ॾियो, जहिड़ो करे भी पाणी वठंदासीं, कीअं करे भी पाणी वठंदासीं। करप्ट राशि ऑफिसर जुल्फकार खोसो जो असां सां इंसाफ नथो करे, ही मज़लूम मिसकीन अॼु रोड ते निकिरी आया आहिनि। MNA अदी फरियाल टालपुर के असांजी रिक्वेस्ट आ, बिलावल साहब के असांजी रिक्वेस्ट आ त असांजो फौरन मसलो हल कयो वञे, नोटिस वरितो वञे, हिनखे मुस्तरद कयो, न त असां पंहिंजे पाण खे साड़ींदासीं। असांजी इहा रिक्वेस्ट आ त फौरन असांजो जीमल शाख जो मसलो हल करे। तव्हां एहतजाज में शरीक अॻवाननि ऐं औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो चवणु आहे त केतिरनि ॾींहं असांखे शाख पाणी में बनियुनि जी आबाद खां अलावा पीअण जे लाइ पाणी न आहे, ऐं फल फौरन असांखे अखियुनि वटि पाणी मुहैया करे असां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मसूद संगे जो आवाज़ न्यूज़ गुपचाणी।